वालेकुम नाज़रीन, मां मीरहसन सोलंगी तव्हां ॾिसी रहिया मेरी एचडी टीवी। इस वीडियो लाइक करो, सब्सक्राइब करो, शेयर करो। अॼु तव्हांखे आउं मेला में दिखाऊंगा हजरत बारम बरी का। और आप मेरी वीडियो को देखो, लाइक करो, शेयर करो। आप जितना भी लाइक करोगे, शेयर करोगे, इंशाल्लाह मैं आपको बढ़िया से बढ़िया मलाखरे दिखाता रहूँगा। और लाइक करने के पैसे नहीं लगते, सिर्फ उंगली लगानी है और निशान लगाना है। और अभी थोड़ी देर में चलते हैं मलाखरे की तरफ। तमाम दोस्तनि जूं महिरबानियूं जेके मूंखे लाइक ॾींदा आहिनि ऐं व्यूज़ ॾींदा आहिनि, ऐं उन्हनि मां कुझु अॼु नाला ॿुधाईंदुसि तव्हां दोस्तनि खे जेके मूंखे यादि आहिनि। मुंहिंजो प्यारो दोस्त गुलाम जमाली, मलेशिया खां अमजद अली, ऐं असगर अली रहमानी, ऐं मोतीराम, शेर मोहम्मद जूणे जो ड्राइवर, अब्दुल गनी कुंडाणी, शाहनवाज़ अली टगड़ दुबई खां, बिलावल दुबई खां, एसाक बिरोई, खाकन जोयो, ऐं हैदराबाद खां शाहिद अली खासकेली, रफ़ीक राठौर कराची खां, सिंध एसोसिएशन जो सरबराह महबूब खान सिरेवाल, शाह असगर अली, गुलामदीन केबिन वारो, समिया फातिया, ऐं पाकिस्तान आर्मी खां मदद अली मुगेरी, रहमत शाह पिशावर खां, अनवर बलोचिस्तान खां। ऐं मुंहिंजी वीडियोनि खे लाइक करणु न विसारिजो। जेतिरा मूंखे लाइक ॾींदो, कमेंट ॾींदो, ओतिरो तव्हांखे मज़ेदार मलू ॾेखारींदुसि। ऐं शेयर करणु न विसारिजो। ऐं तव्हांखे अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो ऐं दुआनि में यादि रखिजो। ऐं हाणे था ॾिसो मलाखड़ो। तमाम भले पहलवान अचूकंद लिखो करो पहलवान जान बंगलो पहलवान हनीफ खासकोवी आई पहलवान बिलाल बंगलो पहलवान बिलाल काल के मलाखरा संगो साईं आली साहब का हमने भली साहब मोस्टमल संगो मानो मुकाबला पहलवान तमाम भंगोरिया मुकाबला अंदर चैलेंज मुकाबला राजा मुकाबला पहलवान राजा मुकाबले
नाम लिया बल्ले से निकला नाम का नाम थोड़ा तो सुन गुजारा मेरे मन में सबसे नाम करने से पहलवान पहलवान निकालना और सेकंड का बचा सेकंड का बचा सेकंड का बचा मेहमान हां चलो मारो अल्लाह बिस्मिल्लाह रमजान चलो हम को अबाउ को टीवी ना लेता है जो वेब चैनल